घोटकी में खबर ॾींदा आहियूं त म्यूनिसिपल कमेटी घोटकी पारां गैर कानूनी हद दखलनि खिलाफ कार्रवाई शुरू। फुटपाथनि ते रखियल सामान हटाए दुकानदारनि खे वार्निंग ॾिनी वई। असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी घोटकी राना मोहसिन इम्तियाज, सीएमओ कमर जमान इंटर जी हिदायतुनि ते इंक्रोचमेंट ऑफिसर अब्दुल गफार चाचड़ म्यूनिसिपल अमले सां गॾु कादरपुर रोड, सेंट्रल होटल स्टेशन रोड ते गैर कानूनी हद दखलनि खिलाफ ऑपरेशन कंदे बाज़ारुनि ऐं फुटपाथनि ते रखियल सामान हटाए छॾियो ऐं दुकानदारनि खे हिदायत कई त हू पंहिंजी हदुनि अंदरि सामान रखनि। उन मौके ते सीएमओ कमर जमान इंटर चयो त गैर कानूनी हद दखलनि खिलाफ जल्द ग्रैंड ऑपरेशन कयो वेंदो। जेके दुकानदार पंहिंजो सामान रखी रोड ब्लॉक कंदा इन्हनि खिलाफ बिना फर्क जे कार्रवाई कई वेंदी। शहर जी खूबसूरती खे मुतासिर करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। शहर जे मसरूफ़ तरीन बाज़ारुनि ऐं घटनि मां हर क़िस्म जी गैर कानूनी हद दखलनि खे ख़त्म कयो वेंदो। खिलाफ वर्जी कंदड़नि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।